नाज़रीन, चौमासी बरसातुनि में थधो डेम ओवरफ्लो थियण करे गडाब जे इलाइक़नि कोनकर नदीअ में पाणी वधण करे केतिरियूं ई वसंदियूं पाणीअ हेठि अची वियूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली। जी नबी बख्श, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, जेको आहे सो चौमासी बरसातुनि खां पोइ जेको आहे उहो थधो डेम ओवरफुल थियण करे जेको आहे कुंकर नदीअ में पाणी जो जेको वधण करे जेको आहे खमीसा जेको ॻोठु आहे जोखियो उन समेत जेके आसपास जूं जेके आबादियूं आहिनि उहे हिन महिल पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त थधो डेम ओवरफुल थियण करे कुंकर बंदे जा स्टाफ गडाब समेत जेके ॻोठ जेके आहिनि उन्हनि जो पिणु हिक ॿिए सां राब्तो जेको आहे जंहिं महिल कटिजी चुको आहे। उन हवाले सां जॾहिं उतां जा जेके रवासी आहिनि और नसीर अहमद जोखियो, मुनीर अहमद जोखियो, फारूक जोखियो, मुर्तज़ा जोखियो, उन्हनि जेको आहे सो फ़ोन करे कॉल ज़रिए जेको आहे सो ॿुधायो त मुसलसल बारिशुनि खां पोइ जेको आहे थधो डेम जेको आहे हिन महिल ओवरफुल थियण करे पाणी जेको आहे उहो खमीसा ॻोठ समेत जेके आसपास जूं जेके आबादियूं आहिनि उन्हनि में काहे पियो आहे ऐं घरनि में हिन महिल जेको आहे सो पाणी मौजूदु आहे। जॾहिं त कुंकर नदीअ में पाणी जी सतह वधण करे उतां जेके गुज़रंदड़ शहरनि आहिनि उन्हनि खे पिणु काफ़ी मुश्किलातूं दरपेश आहिनि। जीअं त सिंध हुकूमत पारां मलीर में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे, पर उन बावजूद बि हिन महिल ताणी संदन जी कंहिं बि सार न आहे लधी। हिननि उहो बि ॿुधायो त थधो डेम जेको आहे उहो ओवरफ्लो थियण करे जेके केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उन जा रवासी जेके आहिनि उहे हिन महिल बेयारो मददगार जेके आहिनि उहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि। हिन महिल ताईं कंहिं बि सरकारी अमलदार न ई कंहिं चूंडियल जेको आहे नुमाइंदे संदन सां राब्तो कयो आहे, न ई जेके रेस्क्यू जूं टीमूं जेके आहिनि उहे हिन वटि ताईं पहुतियूं आहिनि। हिननि जेको आहे सो आला अख़्तियारनि खां उहो मुतालबो कयो आहे त फिलफोर जेको आहे सो कुंकर जेको आहे सो ॻोठ जेको आहे ऐं बंदे जा जेके माण्हू जेके आहिनि मुतासिर जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जी मदद लाइ जेको आहे सो फौरी तौर ते पहुचनि ऐं जेको पाणी जेको आहे सो उन निकाली लाइ को बंदोबस्तु कयो वञे। जी नबी बख्श, तफ़सील ॿुधाइण जे लाइ मुंहिंजी महिरबानी। नाज़रीन, अॼु जो बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।